अस्सलाम वालेकुम मुंहिंजा उस्ताद साथियो, मुंहिंजा सहाफ़ी दोस्तो ऐं मुंहिंजे जेके सिविल मेंबर अहम वज़ाहत ऐं तरदीद कयूं था त 2-3 ॾींहंनि खां वठी हिकु मैटर असांखे कंहिं कंप्लेन कई हुई कंहिं उस्ताद असांखे। उन चयो त भाउ मूंखां कुझु जेको सो हिकु एजेंट आहे उहो जेको सो उन पैसा वरिता आहिनि ऐं मूंखे GP फंड कराए ॾियण जे हवाले सां त जेको आहे उन कराए ॾींदुसि। मूंखां हुन अमाउंट बि ॿुधायो त 1,20,000 रुपया हुन वरिता आहिनि। पोइ छा थियो त जेको आहे हुन जेको आहे उस्ताद जेको आहे जीअं वठा थी चिकचिका थी असीं लही वियासीं जहिड़े में। सोशल मीडिया ते ॾाढी सपोर्ट मिली, आम उस्तादनि ॾाढी मदद कई, सिविल सोसाइटी जे मेंबर ॾाढी मदद कई ऐं जेके सुञाणंदड़ हुन ॾाढी मदद कई। पोइ इहो थियो त उस्ताद साहिबु जेको आहे शायदि या त डिॼी वियो आहे या त ख़ौफ़ज़दा थी वियो आहे, पर असांखे ॾाढो अफ़सोस थियो त उस्ताद साहिबु असांखे वधीक डिटेल्स नथो ॾिए, पाण पंहिंजे हक़ जे लाइ बीहे कोन थो ऐं जेको आहे पंहिंजे जेको आहे हाणे असीं हिकिड़ो परायो झेड़ो विड़ूं उनजे हक़ जे लाइ, उनजे राइट जे लाइ, उनखे वापसि पैसा वठी छॾियूं, सभु कुझु करे, पर हाणे माण्हू पाण पंहिंजे हक़ जे लाइ विढ़े कोन थो त उनखे असीं छा था करे सघूं। इन जे करे असांखे थोरो ॾुख बि थियो, असांखे अफ़सोस बि थियो ऐं असां जेको आहे चिकचिका कईसीं। असां जेको आहे काफ़ी दोस्त असां सां नाराज़ बि थिया, असांजे सभु कुझु वटि माना त बाबा तव्हां जेको सो ॾाढी चिकचिका कई आहे ऐं जेको आहे हिन जो रिज़ल्ट जेको आहे ॾिजो। पोइ वरी छा थियो त रिज़ल्ट इहो थियो आहे जो असांजो जेको जंहिंजे लाइ झेड़ो कयोसीं से दोस्त ई कोन था बीहनि। हिन जे करे असीं दिलि बर्दाश्ता थी करे जेको आहे पंहिंजे इन जेको आहे जेको झेड़े वारो प्रोग्राम आहे जेको सॼो कयोसीं पियो, हुन हक़ वठी ॾींदासीं, सभु कुझु कंदासीं, पर हाणे असीं कंहिंजे लाइ विड़ूं। इन जे करे असीं विथड्रा था करियूं। असीं जेको आहे दिलि बर्दाश्ता थी करे पंहिंजी जेके पोस्टूं अॻु में रखियल आहिनि उहे सभु हटायूं था ऐं जेको आहे असां कीअं इहे पोस्टूं सभु असीं जेको सो हटायूं था ऐं जेको आहे हिन मामले में असांजो न को कुझु अचे न को कुझु वञे ऐं छो त असांखे कंहिं ख़बर ई कोन्हे। अॻियां हू माण्हू जा नाला कोन थो ॿुधाए, पाण बीहे कोन थो ऐं ट्रेज़री में हुनखे केतिरा ॾिना छा का ख़बर कोन्हे। इन जे करे असांजी उन्हनि पोस्टनि सां जेकॾहिं कंहिंजे दिलि आज़ारी थी आहे या केरु जेको आहे ग़लति उनखे सम्झियो आहे त असां जेको आहे उन्हनि ते उन ॻाल्हियुनि ते बि असांखे ॾुख आहे। इन जे करे असां जेको आहे उन्हनि दोस्तनि खे बि चवंदासीं त बाबा बसि असां हिन मामले मां विथड्रा आहियूं। हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे, हाणे हिकिड़ो जेको माण्हू पाण बीहे कोन थो त असां हुनजे लाइ छा जेको सो कंदासीं। इन जे करे दोस्तो जेको आहे हिन वीडियो खे रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं अॻूणी जेके पोस्टूं आहिनि उहे सभु असीं हटायूं था। ठीकु आहे साईं।